नाज़रीन, सिंध जो सभा जो शाइर सईद मेमून जी तदफीन थी रही है। उते मौजूद अदीब शाइर लेखक ऐं ॿिया जेके संदसि दोस्त आहिनि उनखां पुछंदासीं त लाॾाणो करे वियल सईद मेमून हुननि जे हवाले सां हू छा था चवनि। मौत सवा ॿियो कुझु बि न आहे, तो में मुंह में साॻो जिंदड़ी कचो धागो। ऐं इन ज़िंदगीअ में जेको मुसलसिल विढ़ियो वेड़ कई पाण सां, समाज सां, पंहिंजे बीमारियुनि सां, महरूमियुनि सां, इहो सईद ॼाणे थो। ऐं सईद तमामु वॾो ख़ूबसूरत शाइर हो, ट्रेंड सेटर हुयो। ऐं सईद जे लाइ ईअं चई सघिजे थो त सईद जेका असुल में मंज़र निगारी जो शाइर हो। हुन जो गज़ल हुजे, हुन जी वाई हुजे, हुन इहो हुजे, बिल्कुलु इन नमूने जो तासुर ॾेई पई छॾियईं अहिड़ो जहिड़ो जापानी हाइको ॾींदो आहे। हीउ मंज़रनि जो शाइर हो, एहसासनि जो शाइर हो, इंतिहाई दिलबर माण्हू हुयो। इलाही दर्दनाक विछोड़ो आहे। सईद जी शाइरी असांजे लाइ आफ़त हूंदी, इन में को शक न आहे त सईद असांजे टही जो हिकिड़ो तमामु मोतबर शाइर आहे। हुन जो फ़िक्र, हुन जी शाइरी सभु शयूं असां वटि मौजूदु आहिनि, हू असां वटि मौजूदु आहे, असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो सईद। हुन जेको कमु कयो इंतिहाई तरतीब सां कयो ऐं वेंदे वेंदे जॾहिं वियो चवंदो हुयो त मां निंड कयां थो, मूंखे कोई न उथारे। उते हिन जो एॾो कदुकाठ यकीन कंदोसि, रुगो असांजे लाइ न, पूरे सिंध जे लाइ वॾो साने हुआ। सईद मेमून धरती जो तमामु वॾो ॾीला वारो शाइर हो, वॾो अदीब हो, तमामु सुठो शाइर हो। मां सईद जे शाइरीअ जो परस्तार आहियां। सईद जी शाइरी में निज सिंधी ॿोली जो, हुन जे शाइरी में लैंडस्केप भी नज़र ईंदा त पोर्ट्रेट्स भी नज़र ईंदा। फ़क़ीरी हुई जेको आकिल जहिड़े नंढड़े ॻोठ खां निकिरी पूरी सिंध में अहिड़े नमूने नमूदार थियो ॼण सईद कंहिं वॾे आए पाए अला पाए जो शाइर हो। ऐं सकाफ़त खातो ऐं ॿियनि जेके तहरक वारा इदारा आहिनि उनमें तहरक वठंदा, असीं कोशिशि कंदासीं त उन मवाद गॾु करे तकड़े तकड़े जेको मंज़र आम ते आणनि, जीअं सईद जो जेको पैगाम आहे उहो सफल थी सघे। 90 जो तमामु सुठो शाइर हुयो, जंहिंजी शाइरी लाइ ख़ुदि शेख याद चयो त हीअ मुंहिंजी शाइरी जो तसलसल आहे। तमामु गज़ल ऐं वाई जो बहितरीनु शाइर हुयो। हक़ीक़त आहे तख़लीक़कार मरंदा कोन हुननि खे, हू पंहिंजे तख़लीक़ुनि में ज़िंदा रहंदो। 48 सालनि जी उमिरि ॾाढी नंढी उमिरि आहे जंहिंमें उहो असांखां विछड़ी वियो आहे। हीअ अॼु तव्हां सभु जेके बि हुन सां प्यारु कंदड़ दोस्त ॾिसो था, सॼे सिंध जो अदबी लॾो गॾु थियो आहे। सभिनी जा लुड़क हुननि जे अखियुनि में आहिनि। अयाज़ जानीअ जो विछोड़ो अञा असां भोॻे पियो पए त अचानक सईद जो हीअ अलमनाक हादसो असांजे अखियुनि जे अॻियां आहे। फ़क़ीर मंश सदाईं तवक्कल ते गुज़ारींदड़, जिथे शेख अयाज़ पंहिंजे शाइरीअ में जेको गेड़ू वियसि गज़ल ख़ुसूसी तौर ते जीअं अंत ते पहुचायो, उनखां पोइ जेका नई गज़ल जी वाट खोली उहा फ़क़ति ऐं फ़क़ति सईद मेमून खोली। सिंधी शाइरी खे हुन जंहिं मक़ाम ते पहुचायो जिदत जे हवाले सां, उनजे उन पोरे खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। सिंध जा नौजवान जेके आहिनि सईद जूं सभई सिटूं उनखे बरज़ुबान यादि आहिनि। फ़क़ीर मंश ऐं दरवेश तबियत वारो दोस्त हुयो, जीअं समूरी हयाती वकार सां गुज़ारी, ऊचे ॻाट गुज़ारी, जहिड़े तहिड़े हाल में पंहिंजो ॻाट ऊचो रखियईं। ख़ासि तौर ते सईद जी जेका शाइरी आहे उहो ट्रेंड सेटर शाइर आहे। सईद जी रुगो सुञाणप जदीद गज़ल जे हवाले सां न आहे, पर हू वाई जो बि ख़ूबसूरत शाइर हुयो। उन सां गॾोगॾु दोहे जो बि कमाल जो शाइर हुयो। त जेके बि जदीद सिन्फ़ूं आहिनि ऐं उन्हनि में नवाण जेका सईद आंदी उहा हमेशा यादि रहंदी। न उमिरि में सिंध जो सरमोड़ शाइर हुयो ऐं उन जी ख़ुसूसियत इहा आई त जेॾो हो वॾो शाइर हुयो ओॾो ई हो वॾो इंसान बि हो ऐं बेज़रर इंसान हो, जंहिंमां कॾहिं कंहिंखे मां सम्झां थो काई तकलीफ़ न पहुती हूंदी। ऐं हुन जी सूंहं जेका आहे उहा हुन जी सादगीअ में लिकल हुई ऐं इंतिहाई पंहिंजे हिकिड़े कम वारो माण्हू हो, कुंड में वेही कमु करण वारो माण्हू हो। हुनखे कंहिं पज़ीराई जी, कंहिं हिकिड़ी शोहरत जी कॾहिं ज़रूरत महसूसु न थी। वॾी ॻाल्हि इहा आहे त हुन आख़िर में पंहिंजे वफ़ात खां ॿ ॾींहं अवल जेको फेसबुक ते पंहिंजो गज़ल ॾिनो त हिकु अछे कपिड़े में थो निकिरी वञा, ज़िंदगी तोखां मिठी नाराज़ आहे। ऐं इहे लफ़्ज़ हुन जा जेके आहिनि उहे हमेशह असांजे अखियुनि में ॻोढ़ा थी तरंदा रहंदा।
सईद मेमुल जो जॾहिं विछोड़ो थियो उनजे विछोड़े खां पोइ अॼु उनजी संदसि अबाणे ॻोठ आकिल में उते तदफ़ीन थी आहे ऐं हिते सिंध जे अदीबनि शाइर लेखकनि उनजो इहो चवणु आहे त हू कॾहिं बि असांखां अलॻि न आहे ऐं पंहिंजी तख़लीक़ुनि में ज़िंदा रहंदो। कैमरामैन नवीद सुमरो सां गॾु हनीफ़ सोहा, KTN न्यूज़, लाड़कानो।